मोरो मां रिपोर्ट कर रहियो आहे रिज़वान अली जुमाणी। तहफ़्फ़ुज़ आइन पाकिस्तान काउंसिल तरफ़ां पूरे मुल्क में 26 ऐं 27 आइनी तरमीमुनि ख़िलाफ़ एहतजाज जी कॉल ॾिनी वई आहे, जंहिं तहत मोरो शहर में मुख़्तलिफ़ जमातुनि जे अॻवाननि ग़ुलाम अब्बास हब, मोहम्मद यासीन सुमरो, मोहम्मद रमज़ान लुंड, जान मोहम्मद पेन्यारो जी ऐं साबिक़े अमीर डेपर ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में मोरो पुराणी नादरा ऑफिस खां मोरो प्रेस क्लब ताईं ठाहियल आइनी तरमीम जो जनाज़ो कढी एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त मुल्क में हिकु मख़सूस टोलो हुकुमरानी करण ख़ातिर मुल्क जे कानून सां छेड़छाड़ करे रहियो आहे। हू ताहयात हुकुमरानी करणु चाहिनि था, जे सबबि अवामी हक़नि ते धाड़ो हयो पियो वञे। 27वीं तरमीम बाद 18वीं तरमीम आंदी वेंदी, जंहिंसां सूबनि जी ख़ुदमुख़्तियारी ऐं NFC अवॉर्ड पिणु धाड़ो हयो वेंदो। मौजूदा तरमीम सबबि हिन वक़्तु अदलिया खां पावर खसिया विया आहिनि। अदालतुनि जो को बि मयार बाक़ी नाहे रहियो। अगरि मुल्क अंदरि अदल ऐं इंसाफ़ न रहंदो त पोइ मुल्क में ॾफेड़ पैदा थींदो, जेको कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। मुज़ाहिरीन पारां चेतावड़ो ॾिनो वियो आहे त मर्कज़ी हुकुमनि तहत एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो।